ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 4/2025। सभु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार श्रेष्ठ श्रेष्ठ थियण लाइ स्वयं भॻवान तव्हांखे श्रेष्ठ मत ॾियनि था, जंहिंसां तव्हां नरकवासी सां स्वर्गवासी थी वेंदा। प्रश्न: देवता ठहिण वारे ॿारनि खे विशेष कंहिं ॻाल्हि जो ध्यानु रखिणो आहे? उत्तर आहे, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में रुठणो न आहे। शक्ल मुर्दे जहिड़ी न हुजणी खपे। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। देवता ठहिणु आहे त मुख सां सदैव फूल निकिरणा खपनि, मतिलबु सुठी ॻाल्हियूं। अगरि कांटा व पथर निकिरंदा त पथर जा पथर ठहिया। गुण ॾाढा सुठा धारण करणा आहिनि। हिते ई सर्वगुण संपन्न ठहिणो आहे। सजा खाई करे त पोइ पद सुठो न मिलंदो। सजा खाईंदा त पद सुठो न मिलंदो। ओम शांति। नए विश्व व नई दुनिया जे मालिक ठहिण वारे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप ई सम्झाइनि था। इहे त ॿार सम्झंदा आहिनि कि बाबा आयल आहिनि बेहद जो वरसो ॾियण लाइ। इहे त ॿार सम्झंदा आहिनि कि बाप आयल आहिनि ॿारनि खे बेहद जो वरसो ॾियणु। असां लाइक़ु न हुयासीं, चईंदा हुयासीं हे प्रभु मां लाइक़ु न आहियां, मूंखे लाइक़ु ठाहियो। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां ॿार त आहियो। इहे देवताऊं बि मनुष्य आहिनि, परंतु इन में दैवी गुण आहे। इन्हनि खे सचो सचो मनुष्य चईंदासीं। मनुष्यनि में आसुरी गुण हूंदा आहिनि। देवता जंहिंमें दैवी गुण हूंदा आहिनि, मनुष्य इनखे देवता चइबो आहे। उहे सच्चा मनुष्य हूंदा आहिनि। मनुष्यनि में आसुरी गुण हूंदा आहिनि त चलन जानवर मिसल थी वेंदी आहे। दैवी गुण न आहिनि त उन्हनि खे आसुरी गुण चइबो आहे। हाणे बाप अची करे श्रेष्ठ देवता ठाहींदा आहिनि। सचखंड में रहण वारा सच्चा मनुष्य इहे लक्ष्मी नारायण आहिनि न। इन्हनि खे पोइ देवता चईंदासीं। इन्हनि में दैवी गुण आहिनि, पर ॻाईंदा बि आहिनि, हे पतित पावन अचो। परंतु पावन राजाऊं कीअं हूंदा आहिनि, पोइ पतित राजाऊं कीअं हूंदा आहिनि, इहे राज कोई न ॼाणंदा आहिनि। उहा भक्ति मार्ग आहे। सॾु कंदे हुए बि ख़ुदि खे पतित न सम्झनि, ख़ुदि खे पतित चईंदे हुए बि न सम्झंदा आहिनि। ॻाईंदा आहिनि पतित पावन अचो, लेकिन पतित ऐं पावन कीअं थींदो आहे इहो पतो न आहे। ज्ञान खे त ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॿारनि खे बाप सम्झाईंदा आहिनि ईअं ऐं ठाहींदा आहिनि ईअं। कर्म त इहे देवता बि सतयुग में कंदा आहिनि, परंतु पतित कर्म न हूंदा आहिनि। उन्हनि में दैवी गुण आहिनि। छी कम न करण वारा ई स्वर्गवासी हूंदा आहिनि। नरकवासियुनि सां माया छी काम कराईंदी आहे। हाणे भॻवान बि श्रेष्ठ कर्म कराईंदा आहिनि, श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि कि ईअं छी कम न करो। श्रेष्ठ थियण लाइ श्रेष्ठ मत ॾियण श्री शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। देवता श्रेष्ठ आहिनि, रहंदा आहिनि नई दुनिया स्वर्ग में। इहे बि तव्हां में नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि। इन करे माला बि ठहींदी आहे 8 जी, 108 जी, 16,108 जी बि चओ। उहो बि छा थिया, उहे बि छा हुया। एतिरा करोड़ मनुष्य, इन्हनि मां सिर्फ़ु 16,000 निकिरंदा त छा चईंदासीं, क्वार्टर बि न चईंदासीं। बाप ॿारनि खे केतिरो ऊच ठाहींदा आहिनि। रोज़ु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि कोई बि विक्रम न करो। तव्हांखे अहिड़ो बाप मिलियो आहे त ॾाढी ख़ुशी रहणी खपे। तव्हां सम्झंदा आहियो कि असांखे बेहद जे बाप एडॉप्ट कयो अथई, असां उन्हनि जा ठहिया आहियूं। बाप आहे स्वर्ग जो रचयिता, त अहिड़े स्वर्ग जा मालिक ठहिण जे लाइ सर्वगुण संपन्न थियणो पए। ये लक्ष्मी नारायण सर्वगुण संपन्न हुया। इन्हनि जे लाइक़ी जी महिमा कबी आहे। पोइ 84 जन्म पोइ न लाइक़ु ठही वेंदा आहिनि। हिकु जन्म बि हेठि उतरिया त जरा कला कम थी वई।
हीअ धीरे धीरे कम थींदी वेंदी आहे। जीअं ड्रामा बि जूम मिसल हलंदो आहे, तव्हां बि धीरे धीरे हेठि उतरंदा आहियो। त 1250 वर्ष में 2 कला कम थी वेंदी आहे, मतिलबु सत्युग खां पोइ जॾहिं त्रेता ताईं 2 कला कम थी वेंदी आहे। पोइ रावण राज्य में जल्दी कला कम थींदी आहे, ग्रहण लॻी वेंदो आहे। जीअं सूर्य चांद खे बि ग्रहण लॻंदो आहे न, ईअं न कि चंद्रमा सितारनि खे न लॻंदो आहे, सभिनि खे पूरो ग्रहण लॻंदो आहे। बाप चईंदा आहिनि यादि सां ग्रहण उतरंदो, कोई बि पाप न करो। पहिरियों नंबर पाप आहे देह अभिमान में अचणु, ये कड़ो पाप आहे। ॿारनि खे हिन हिकु जन्म जे लाइ ई शिक्षा मिलंदी आहे, छो जो हाणे दुनिया खे चेंज थियणो आहे। ये पहिरियों नंबर पाप आहे देह अभिमान में अचणु, ये कड़ो पाप आहे। ॾिसो, देह अभिमान में अचणु ये कड़ो पाप आहे, केॾी वॾी ॻाल्हि आहे। छोकी ये 5 तत्व शरीर, पोइ हुनजो अभिमान कंदा आहिनि न, है न। देह जो अभिमान करणु वॾो कड़ो पाप आहे। ॿारनि खे न हिकु जन्म जे लाइ इहा शिक्षा मिलंदी आहे, छो जो दुनिया खे चेंज थियणो आहे। पोइ अहिड़ी शिक्षा कॾहिं मिलंदी न। बैरिस्टर आदि जी शिक्षा त तव्हां जन्मांतर वठंदा आया आहियो, स्कूल आदि त सदा आहे ई। ये ज्ञान हिकु ई बार मिलंदो आहे बसि। ज्ञान सागर बाप हिकु ई बार ईंदा आहिनि, उहो पंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जी सॼी नॉलेज ॾींदा आहिनि। शिव बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। तव्हां आत्मा आहियो, पाठधारी आहियो। तव्हां आत्मा आहियो, पाठधारी आहियो। वो पंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जी सॼी नॉलेज ॾींदा आहिनि। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। तव्हां आत्मा आहियो, सभु पाठधारी आहियो। आत्मा आहियो पंहिंजे घर सां अची करे हिते पाठ ॿुधाईंदियूं आहिनि, उन्हनि खे मुक्तिधाम चइबो आहे। स्वर्ग आहे जीवन मुक्ति, हिते त जीवन बंदि आहे न। इहे अक्षर बि यथार्थ रीति यादि करणा आहिनि। मोक्ष कॾहिं थींदो न आहे। मनुष्य चईंदा आहिनि मोक्ष मिली वञे, अर्थात आवागमन सां निकिरी वञूं, परंतु पाठ सां त निकिरी न सघंदा न। ये अनादि ठहियल खेल आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी हूबहू रिपीट थींदी आहे। सत्युग में उहे ई देवता ईंदा, पोइ पुठियां इस्लामी बौद्धी आदि ईंदा। ये ह्यूमन जार वधंदो वेंदो आहे, हिन जो बीज मथे आहे। बाबा आहिनि मनुष्य सृष्टि जो बीज रूप। बाप आहिनि मनुष्य सृष्टि जो बीज रूप। बाबा आहिनि मनुष्य सृष्टि जा बीज रूप। मनुष्य सृष्टि त आहे ई, परंतु सत्युग में ॾाढी नंढी हूंदी आहे।
पोइ धीरे धीरे ॾाढी वृद्धि थींदी वेंदी आहे। अच्छा, पोइ नंढी कीअं थींदी? बाबा अची करे पतत खां पावण ठाहींदा आहिनि। केतिरा थोरा पावण ठाहींदा आहिनि, कोटनि में कोई निकिरंदा आहिनि। अधु कलाक ॾाढा थोरा हूंदा आहिनि। अधु कलाक में केतिरी वृद्धि थींदी आहे न। त सभिनि खां जास्ती संप्रदाय हुन देवताउनि जी थियणी खपे, छो जी पहिरियों इहे ईंदा आहिनि। परंतु ॿिया धर्मनि में हली वेंदा आहिनि न, छो जी बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। इहे हिकु भूल जो खेल आहे, एक जो भूल जो खेल आहे। भुलिजण सां कंगाल थी वेंदा आहिनि, भुलंदे हिकदमि भुलिजी वेंदा आहिनि। भक्ति बि पहिरियों हिक जी कंदा आहिनि, छो जी सर्व जी सदगति करण वारो हिकु बाबा ई आहे। पोइ ॿिए कंहिंजी भक्ति छो करणी खपे? इन लक्ष्मी नारायण खे बि ठाहिण वारो त शिव बाबा आहे न। श्री कृष्ण ठाहिण वारो कीअं हूंदो? इहे त थी न सघंदो आहे न। राजयोग सिखलाइण वारो श्री कृष्ण कीअं थी सघंदो आहे? राजयोग सिखलाइण वारो श्री कृष्ण थोरी थी सघंदो आहे। उहो त सतयुग जो प्रिंस हूंदो। केतिरी भूल करे छॾी अथनि, बुद्धि में वेंदो ई न आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, दैवी गुण धारण करो। कोई बि प्रॉपर्टी जो झगड़ो आदि हुजे त उनखे खलास करे ॾियो। झगड़ो कंदे त प्राण बि निकिरी वेंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि, इन्हनि छॾियो त कोई झगड़ो आदि थोरी कयूं। ब्रह्मा बाबा कमु मिलियो त ज़मीन, कमु मिलियो त वञणु ॾियो। उन जे बदिले केतिरी राजाई मिले थी न असांखे बाबा खां। बाबा ॿुधाईंदा आहिनि मूंखे साक्षात्कार थियो विनाश ऐं राजाई जो, त केतिरी ख़ुशी थी हुई। असांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे त इहे सभु छा आहे? ईअं थोरी कोई बुख मरदा। बिगर पैसे वारा बि पेट त भरदा न। मम्मा कुझु लाई छा? केतिरो मम्मा खे यादि कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि यादि कंदा आहिनि, इहे त ठीकु आहे, परंतु हाणे मम्मा जे नाम रूप खे थोरी यादि करिणो आहे। असांखे त उन जहिड़ी धारणा करणी आहे न। असां बि मम्मा जहिड़ो सुठो ठही करे गद्दी जो लाइक़ु ठहूं न। सिर्फ़ु मम्मा जी महिमा करण सां थोरी थी वेंदासीं। बाप त चईंदा आहिनि मां मेकअप यादि करो, यादि जी यात्रा में रहणो आहे। मम्मा जहिड़ो ज्ञान ॿुधाइणो आहे। मम्मा जी महिमा जो सबूत तॾहिं ॾियो जॾहिं तव्हां बि अहिड़ी महिमा लाइक़ु ठही करे ॾेखारियो। सिर्फ़ु मम्मा चइण सां पेट थोरी भरंदो, ॿियो ई पेट पीठ ते लॻी वेंदो। शिव बाबा खे यादि करण सां पेट भरजंदो आहे। ये दादा खे बि यादि करण सां पेट न भरंदो। यादि करिणो त हिक खे आहे न, बलियारी हिक जी आहे। युक्ति रखणी खपे सर्विस जी। सदैव मुख सां फूल निकिरणा खपनि। अगरि कांटा पथर निकिरंदा त पथर जी पथर ठहिरियो। गुण ॾाढा सुठा धारण करणा आहिनि। तव्हांखे हिते सर्वगुण संपन्न ठहिणो आहे। सजा खाईंदा त पोइ पद सुठो न मिलंदो। गुण ॾाढा सुठा धारण करणा आहिनि। तव्हांखे हिते सर्वगुण संपन्न ठहिणो। सजा खाईंदा त पद सुठो न मिलंदो। हिते ॿार ईंदा आहिनि बाप सां डायरेक्ट ॿुधण। हिते ताज़ा नशो बाबा चढ़ाईंदा आहिनि। सेंटर ते नशो चढ़ंदो आहे, पोइ घर विया संबंधी आदि ॾिठा त खलास थी वेंदो। हिते त सम्झदा असां बाबा जे परिवार में वेठा आहियूं। हुते आसरी परिवार हूंदो आहे। केतिरा झगड़ा आदि रहंदा आहिनि। हुते वञण सां ई किचड़ पट्टी में वञी करे पईंदा आहिनि। हिते त तव्हांखे बाबा भुलिजणो न खपे। दुनिया में सच्ची शांती कंहिंखे बि मिली न सघे। पवित्रता, सुख, शांती, संपत्ति सवाइ बाबा जे कोई ॾेई न सघे। मतिलबु बाबा जे सवाइ कोई ॾेई न सघे। ईअं न कि बाबा आशीर्वाद कंदा आयुष्मान भव पुत्रवान भव, न।
आशीर्वाद सां कुझु न मिलंदो आहे, इहा मनुष्यनि जी भूल आहे। सन्यासी आदि बि आशीर्वाद न करे सघंदा आहिनि। अॼु आशीर्वाद ॾींदा, कल्ह ख़ुदि ई मरी वेंदा। पोइ बि ॾिसो पोप बि ॾिसो केतिरो थी करे विया। गुरू माण्हू जी गद्दी हलंदी आहे, नंढेपन में बि गुरू मरी वेंदा आहिनि, पोइ ॿियो करे वठंदा आहिनि या नंढे चेले खे गुरू ठाहे वठंदा आहिनि। इहे त बाप दादा आहे ॾियण वारा, इहे वठी करे छा कंदा। बाबा त निराकार आहे न, वठंदा साकार। है न, ये बाप दादा त ॾियण वारा आहिनि, वठंदा थोरी। ये वठी करे छा कंदा तव्हांजो। इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। ईअं कॾहिं न चइणो खपे की असां शिव बाबा खे ॾींदा आहियूं। न, तव्हां रुपयो ॾींदो, शिव बाबा तव्हांखे बदिले में केॾा पद्म ॾींदा आहिनि। ॾिनो न वठियो असां। बाबा त ॾाढा अनगिनत ॾींदा आहिनि, शिव बाबा त दाता आहिनि न, तव्हां उन्हनि खे छा ॾींदव। मां ॾिनो, इहे सम्झण बि देह अभिमान आहे। असां शिव बाबा सां वरितो, अने असां कुझु छॾियो बि न, शिव बाबा खां वरितो आहे न, सुख शांति। तव्हां कुझु छॾियो थोरी आहे, न ई तव्हां कुझु ॾिनो आहे। बाबा वटि एतिरा ढेर ॿार ईंदा आहिनि, अची करे चईंदा आहिनि त अची करे रहंदा आहिनि त प्रबंध खपे न। गोया तव्हां ॾींदा आहियो पंहिंजे लाइ, उन्हनि खे पंहिंजो थोरी कुझु करिणो आहे। राजधानी बि तव्हांखे ॾींदा आहिनि, इन करे चईंदा बि आहिनि, कंदा बि तव्हां ई आहियो। तव्हांखे पाण खां बि ऊच ठाहींदा आहिनि। अहिड़ो बाप खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। अधु कल्ह पूज्य, अधु कल्ह पुजारी। पूज्य ठहिण सां तव्हां सुखधाम जा मालिक ठहींदा आहियो, पोइ पुजारी ठहिण सां तव्हां दुखधाम जा मालिक ठही वेंदा आहियो। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि बाबा कॾहिं अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा। इन ॻाल्हियुनि खे तव्हां संगम युगी ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो। पूज्य ठहिण सां तव्हां सुखधाम जा मालिक ठहींदा आहियो, पोइ पुजारी ठहिण सां तव्हां दुखधाम जा मालिक ठही वेंदा आहियो। इहे बि कंहिंखे पतो न आहे। बाबा चईंदा आहिनि पूज्य ठहिण सां तव्हां सुखधाम जा मालिक ठहींदा आहियो, पुजारी ठहिण सां तव्हां दुखधाम जा मालिक ठही वेंदा आहियो। इहे बि कंहिंखे पतो न आहे बाबा कॾहिं अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे तव्हां संगम युगी ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो। बाबा एतिरा सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, पोइ बि बुद्धि में वेहींदो न आहे। जीअं बाबा सम्झाईंदा आहिनि अहिड़ी युक्ति सां सम्झाइणो खपे। पुरुषार्थ करे अहिड़ो उहो श्रेष्ठ ठहिणो आहे। अहिड़ी युक्ति सां असांखे ॿियनि खे सम्झाइणो आहे। पुरुषार्थ करे पोइ अहिड़ो श्रेष्ठ असांखे ठहिणो आहे। सुखधाम जो मालिक। बाबा चवनि था बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿारनि खे ॾाढा सुठा दैवी गुण हुजणा खपनि, कोई ॻाल्हि में रुठणो न आहे, शकल मुर्दे जहिड़ी न करणी आहे। बाबा चईंदा आहिनि अहिड़ो कोई कमु हाणे न करो। चंडी देवी जो बि मेलो लॻंदो आहे। चंडिका उनखे चइबो आहे जो बाप जे मथे न हलंदा आहिनि, जो दुख ॾींदा आहिनि। अहिड़ी चंडिकाउनि जो बि मेलो लॻंदो आहे। मनुष्य अज्ञानी आहिनि, अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। कोई में ताक़त न आहे, उहा त जीअं खोखला आहिनि। तव्हां बाबा खे सुठी रीति यादि कंदा आहियो,
बाप द्वारा तव्हांखे ताक़त मिलंदी आहे, परंतु हिते रहंदे बि ॾाढनि जी बुद्धि ॿाहिरि भटकंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि हिते चित्रनि जे साम्हूं वेही रहो त तव्हांजी बुद्धि इन में बिजी रहंदी। ॻोल्हे ते सीढ़ी ते कंहिंखे सम्झायो त चओ सत्युग में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा आहिनि, हाणे त एॾा ढेर आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना कराईंदो आहियां, पुराणी दुनिया जो विनाश कराईंदो आहे। ईअं वेही प्रैक्टिस करणी खपे। पंहिंजो मुख आपे ई खोले सघंदा आहियो। अंदर में जो हलंदो आहे उहो ॿाहिरि में निकिरणो खपे। गूंगा त न ठहिणो आहे न। घर में रड़ियूं मारण जे लाइ मुख त खुलंदो आहे, ज्ञान ॿुधाइण लाइ छो न खुलंदो आहे। चित्र त सभिनि खे मिली सघंदा आहिनि। हिमत रखणी खपे। पंहिंजे घर जो कल्याण करिणो आहे। पंहिंजो कमरो चित्रनि सां सजाए ॾियो त बिज़ी रहंदव। ईअं जॾहिं तव्हांजी लाइब्रेरी थी वेंदी। ॿियनि जो कल्याण करण लाइ चित्र आदि लॻाए ॾियणो आहे। जो ईंदा उन्हनि खे सम्झायो। तव्हां ॾाढा सर्विस करे सघंदा आहियो। थोरो बि ॿुधियो त प्रजा ठही वेंदी। बाबा एतिरी उन्नति जी युक्तियूं बतलाईंदा आहिनि। बाबा खे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। बाक़ी गंगा में वञी करे हिकदमि डूबी वञो त विक्रम विनाश थोरी थींदा। वैसे बि हाणे ॾिसो केॾी गंगा यमुना में बाढ़ अचे थी, उन में डूबी करे हली था वञनि। इहे सभु अंधश्रद्धा आहे। हरिद्वार में त सॼे शहर जो गंद अची करे गंगा में पईंदो आहे। सागर में केतिरो गंद पईंदो आहे। नदियुनि में बि केतिरो किचिरो रहंदो आहे। उन सां पोइ पावन कीअं थींदा। माया ॾिसो सभिनि खे केॾी बेसमझ ठाहे ॾींदी। सभिनि खे बिल्कुलु बेसमझ ठाहे ॾींदी। बाप ॿारनि खे ई चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। तव्हांजी आत्मा सॾु कंदी आहे न, हे पतित पावन अचो। उहो तव्हांजे शरीर जो लौकिक बाप त आहे न, है न? उहो तव्हांजे शरीर जो लौकिक बाप त आहे। पतित पावन हिकु ई बाप आहे न। उहो तव्हांजे शरीर जो लौकिक बाप त आहे न। पोइ तव्हां कंहिंखे था सॾु करो। पतित पावन त हिकु बाप ई आहे। हाणे असां हुन पावन ठाहिण वारे बाबा खे यादि कंदा आहियूं। जीवन मुक्ति दाता त हिकु ई आहे, ॿियो न कोई। एतिरी सहज ॻाल्हियुनि जो अर्थ बि कोई सम्झंदो न आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, मुख सां ज्ञान रत्न कढण जी प्रैक्टिस करणी आहे। कॾहिं मुख सां कांटा व पथर न निकिरणा खपनि। पंहिंजो घर जो कल्याण करण लाइ घर खे चित्रनि सां सजाए ॾियणो। हुन ते वीचार सागर मंथन करे ॿियनि खे सम्झाइणो आहे। इन में बिज़ी रहणो। ॿियो आहे बाप सां आशीर्वाद मांगण जे बजाए हुनजी श्रेष्ठ मत ते हलणो आहे। बाप सां आशीर्वाद मांगण जे बजाए बाबा जी मत ते, श्रेष्ठ मत ते हलो। बलियारी शिव बाबा जी आहे, इन करे उन्हनि खे यादि करिणो आहे। इहा देह अभिमान न अचे कि असां बाबा खे एतिरो ॾिनो या असां इहे छॾियो। कुझु बि छॾियो, हुन में प्राप्ति केॾी आहे त सोचो कि प्राप्ति थी आहे। वरदाना बाप समान स्थिति द्वारा समय के समीप लाइण वारा तत्व जी वरदानी ठहो।
पंहिंजी पनखी मिटाइण अर्थात बाप समान स्थिति में स्थित थिए करे समय के समीप लाइण। जाते पंहिंजी देह में या पंहिंजी कोई भी वस्तु में पंहिंजोपन आहे उते समानता में परसेंटेज आहे। परसेंटेज माना डिफेक्ट। अहिड़ा डिफेक्ट वारा कॾहिं परफेक्ट न ठही सघंदा आहिनि। परफेक्ट ठहण लाइ बाबा जे लव में सदा लवलीन रहो, है ना। जाते पंहिंजोपन आहे हुते समानता में परसेंटेज आहे। परसेंटेज माना डिफेक्ट। त परफेक्ट ठहिणो आहे त बाबा जे लव में सदा लवलीन रहो। सदा लव में लवलीन रहण सां सहज ई ॿियनि खे बि आप समान व बाप समान ठाहे सघंदो। लव में लवलीन रहण सां सहज ई ॿियनि खे बि आप समान व बाप समान ठाहे सघंदो। बाप दादा पंहिंजे लवली ऐं लवलीन रहण वारे ॿारनि खे सदा तत्वम जो वरदान ॾींदा आहिनि। स्लोगन आहे हिकु ॿ जे वीचारनि खे रिगार्ड ॾियो त स्वयं जो रिगार्ड सुठो रहंदो। अव्यक्त इशारो मनसा सेवा जे लाइ मन बुद्धि व्यर्थ सोचण सां मुक्त थियणो खपे। मन मना भव जे मंत्र जो सहज स्वरूप हुजणो खपे, है ना। मन मना भव जे मंत्र जो सहज स्वरूप हुजणो खपे, कोई भी प्रकार जो व्यर्थ न। मन मना भव जो जे मंत्र जो सहज स्वरूप। जे श्रेष्ठ आत्माउनि जी मनसा सेवा अर्थात संकल्प श्रेष्ठ शक्तिशाली आहिनि, शुभ भावना शुभकामना वारा आहिनि, उहो मनसा द्वारा शक्तियुनि जो दान ॾेई सघंदा आहिनि। मनसा सेवा करण लाइ मन बुद्धि के व्यर्थ सां मुक्त करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।